इंसानी दिमाग़ नर्वस सिस्टम जो मुख्य उज़्वो आहे जेको सभिनी जिस्मानी सरगर्मियुनि जो सबबु आहे। हिस रखंदड़ उज़वनि जा पैग़ाम दिमाग़ ताईं पहुचण बाद इहो फ़ैसिला करे जिस्म जे उज़वनि खे हिदायतूं ॾिए थो। जेकॾहिं इंसानी दिमाग़ दुरुस्त कमु न करे त केतिरा ई तिबी मसइला थी सघनि था। जेतोणीकि दिमाग़ खे तवानो ऐं चुस्त रखण जा खोड़ तरीक़ा मौजूदु आहिनि, पर इन्हनि 7 तरीक़नि बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं जिन बाबति ॼाणणु ज़रूरी आहे। घणा माण्हू जिस्मानी सरगर्मी न आहिनि कंदा, जॾहिं त वर्ज़िश करणु इंसानी सिहत लाइ ज़रूरी आहे। वर्ज़िश करणु असांजी याददाश्त में बहितरी आणींदो आहे ऐं नयूं शयूं सिखण में मदद मिलंदी आहे। माण्हू लाॻीतो वर्ज़िश न करे त इन जो दिमाग़ कमज़ोर थियण लॻंदो आहे। माहिर इहो बि चवनि था त सुठी निंड न करण सां अव्हां दिमाग़ खे एतिरो सरगर्म नथा रखी सघो जो अव्हां नयूं शयूं सिखी सघो ऐं नयूं यादूं ठाहियो। निंड पूरी न हूंदी त कंहिं बि शइ ते ध्यानु ॾियण में बि ॾुखियाई थींदी ऐं तकिड़ो रद अमल बि न ॾेई सघिबो आहे। अव्हां खे हमेशा सुठी निंड करणु घुर्जे। ॿी सूरत में दिमाग़ी मर्ज़ बि थी सघनि था। हानिकार खाधा ज़हनी सिहत लाइ बि नुक़सानकार आहिनि। सिहत लाइ हानिकार खाधा अव्हां जे ज़हन ऐं मूड ते सिधी रीत असरअंदाज़ थियनि था। बदहाज़मो ॿियनि मसइलनि सां गॾोगॾु दिमाग़ ते बि असरअंदाज़ थिए थो ऐं इन सां याददाश्त घटिजण जो इम्कान हूंदो आहे ऐं मूड ख़राब थी वेंदो आहे। जंहिंजो मादो ख़राब थींदो आहे त उहो हमेशा मुंझारनि जो शिकार लॻंदो आहे। घणनि माण्हुनि जो पेट चर्बीअ सां फूकिजी वेंदो आहे। जिन जो पेट वधीक चर्बी जे करे फूकिजी वेंदो आहे उन्हनि जे दिमाग़ ते बि असर पइजी सघे थो। थोल अव्हां जे जज़्बात ऐं याददाश्त ते असरअंदाज़ थींदी आहे ऐं दिमाग़ी कारकर्दगी मुतासिर थी सघे थी। नयूं शयूं न सिखणु अव्हां जे दिमाग़ खे सुस्त करे सघे थो। दिमाग़ इंसानी जिस्म जो हिकु ख़ासि उज़्वो आहे जेको वधंदो आहे पर नंढो बि थी सघे थो। नयूं शयूं सिखण सां न्यूरॉन दिमाग़ में नयूं जायूं ठाहे तेज़ीअ सां कमु कंदा आहिनि ऐं नयूं शयूं न सिखणु अव्हां जे दिमाग़ खे सुस्त करे सघे थो। टीवी ते ग़लति शयूं ॾिसंदे वक़्तु गुज़ारणु ज़हनी सिहत मुतासिर करे थो ऐं इहा आदत हिकु नशे जी बणिजी वञे थी। अहिड़ी आदत में दिमाग़ी तवाज़ुन तब्दील थियणु शुरू थी वेंदो आहे। इन खां सवाइ हमेशा घर में रहण बि दबाव पैदा करे थो। केतिरा ई माण्हू घर खां ॿाहिरि न आहिनि निकिरंदा ऐं सिज खां परे रहंदा आहिनि। घर खां ॿाहिरि मौसम खां बि अणवाक़ुफ़ माण्हुनि जी ज़हनी सिहत ख़राब थी सघे थी।